अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी और इसलिए मुझे यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼु की पंहिंजी इन वीडियो में असांजे बिज़नेस के बारे में ॻाल्हि कंदासीं। उहो आहे ड्राई गोट फार्म। हिकिड़ो मूं जेका लास्ट वीडियो ठाही उन में ॿुधायो त ॿकरियुनि जो फार्म असां कीअं खोलियूं, मतिलबु कि जेके ॿाकरो माल जेको हूंदो आहे, जेको मतिलबु कि ॿकरियूं हूंदियूं आहिनि, हिन में असां डिस्कस कंदासीं त जेके असां जेके जानवर हूंदा आहिनि, जेके छेला हूंदा आहिनि, इन्हनि जो कारोबार कीअं था करे सघूं। दोस्तों जेको छेलनि जो कारोबार आहे इहो ॿिनि तरीक़नि सां कयो वेंदो आहे ऐं अॼु मां ॿई तरीक़ा तव्हांखे सम्झाईंदुसि। हिकिड़ो तरीक़ो त उहो 6 महीना अॻु में वठंदा आहिनि, बीहारींदा आहिनि, पोइ उज़ई ते खपाईंदा आहिनि। ॿियो हूंदो आहे उहो रेगुलर, मतिलबु कि हुनजी बाइंग सेलिंग हलंदी रहंदी आहे। हाणे सभ खां पहिरीं अचूं था त ॿिन्ही कमनि खे शुरू करण लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं इम्पोर्टेंट आहिनि। शेड जे लाइ मां हिकिड़ी जेको आहे जेका वीडियो ठाही लास्ट वीडियो, उहा ई काफ़ी आहे। उहो ई मतिलबु कि शेड हुन लाइ हिन लाइ शेड हिकिड़ो ई ठहंदो, शेड लाइ को मसइलो न आहे। पर हाणे अचूं था त करिणो छा आहे। हिन में असां जेका परचेज़िंग कंदासीं त परचेज़िंग असांखे ईअं करणी आहे त असांखे ॾिसणियूं आहिनि त मंडियूं कहिड़ियूं कहिड़ियूं सुठियूं आहिनि, कहिड़े कहिड़े शहर में सुठी पिड़ी लॻंदी आहे, किथे माना जानवर सुठो ईंदो आहे। असांखे उन्हनि शहरनि जो रुख़ करिणो आहे, पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां उन्हनि शहरनि जो रुख़ करिणो आहे। उन मां ॾिसी वाइसी सुठो जानवर जेको सम्झ में अचे, पहिरीं असांखे तजुर्बो करिणो आहे। तजुर्बे खां पोइ असांखे मुंहिंजो फार्म शुरू करिणो आहे। तजुर्बे लाइ जेको आहे असां पहिरीं 2-3 जानवर वठी पंहिंजे घर जी छित ते बीहारे तजुर्बो हासिलु करे सघूं था। ठीकु आहे। त हाणे असां पहुतासीं त पिड़ी ते। त पिड़ी ते असांखे ॾिसी सुठो जानवर वठिणो आहे जेको ग्रोथ करे, उहो जानवर जी बॉडी मां, जानवर जी नस्ल मां लॻंदो आहे। ठीकु आहे। उहो असां जानवर वठी ईंदासीं। जानवर वठी आयासीं, जेको खणाए आयासीं पंहिंजे घर ताईं, टोटल असांखे जेको लिखिणो आहे। मिसाल असां 10,000 जो जानवर वरितोसीं, असांखे जेको 4 जानवर वरितासीं, 2,000 रुपया असांखे सूज़की वारे वरिता घर ताईं पुॼाइण लाइ, यानी 500 रुपया फ़ी जानवर, जेको असांखे पियो 10,500 जो। असांखे छा आहे करिणो, रजिस्टर वठिणो आहे। रजिस्टर ते तारीख़ लिखणी आहे, जानवर जो नंबर ॾियणो आहे ऐं हुनखे लिखिणो आहे फलाणी तारीख़ ते फलाणी पिड़ी तां हेतिरे जो जानवर वरितो, हेतिरे जो हुनजो किरायो थियो, हेतिरे में मूंखे टोटल में पियो। उन खां पोइ असांखे लिखिणो आहे डेली हुनजो माना कि खाद खुराक केतिरी थो खाए, उहो ख़र्चु लिखिणो आहे। जेको डॉक्टर असांजे अचे थो उनजो ख़र्चु लिखिणो आहे त बाबा असांखे डॉक्टर हेतिरो माना हिनजी फीस वरिती, हिनखे जेको आहे वैक्सीनेशन जो हेतिरो ख़र्चु थियो, सॼो लिखिणो आहे। असांखे ईअं करिणो आहे। ठीकु आहे। असांखे पोइ ईअं न आहे करिणो त बाबा हाणे वरितो आहे, हेतिरे घटि मिलियो त खपाए, जेको आहे हेतिरे ताईं मिलियो त खपाईंदे, न त न खपाईंदासीं, ईअं न आहे करिणो। वठी आयासीं मिसाल हिकिड़े ॾींहुं असां 10,500 जो जानवर वरितोसीं। ठीकु आहे। हिकिड़ो ॾींहुं असां पाण वटि झलियोसीं, 100 रुपया असांजो उन ते ख़र्चु आयो, यानी 10,600 रुपया। ॿिए ॾींहं ते असांखे जेको आहे उन जा 11,000 लॻंदा, असांखे जानवर ॾेई छॾिणो आहे। उहो जेको रेगुलर जेको तव्हांखे मां ॿुधायां थो वापारु जेको कजे त ईअं। इन सां छा थियो, असांजा पैसा ब्लॉक न थिया, 400 रुपया असांखे बची पिया। उन खां अलावा छा करिणो आहे त उहो जेको तरीक़ो आहे उहो वरी आहे त असां जेको कोस्ट जो जेको माल हूंदो आहे, जेके कासाई वग़ैरह वठंदा आहिनि, त उन लाइ स्पेशली जेको टेडी नस्ल जो ॿकरो हूंदो आहे, हूअं त माना सभु नस्लूं हली वेंदियूं रेगुलर वारे वापार में, जेको टेडी नस्ल जो ॿकरो आहे उहे असांखे वठिणा आहिनि। उहे असां वठंदासीं। असांखे 10-11,000 ताईं, मतिलबु कि जेको हिन इलाइक़े जो, मुंहिंजे इलाइक़े जो जेको रेट हले थो, उन हिसाब सां असांखे छेलो सुठो जेको आहे पइजी वेंदो। ठीकु आहे। उहो असांखे वठिणो आहे। 2-3 महीना असां हुनखे रखंदासीं। तरीक़ो साॻियो करिणो आहे जेको मूं तव्हांखे ॿुधायो त लिखत जीअं करणी आहे, खातो हुनजो छेले जो साॻियो ठाहिणो आहे। ठीकु आहे। 2-3 महीननि खां पोइ उहो असां खपाईंदासीं त असांखे 2,000 खां 3,000 रुपया इज़ीली छेलो बचाईंदो। उन में असांखे छा आहे करिणो, असांखे कासाई जेको सुठो ॾिसूं, हिकिड़ो या अञा ई 2 थियनि त बहितरु आहे। 2 कासाई सां असांजी जेको आहे लेन देन थिए त बहितरु आहे। जिन जो माना डेली 2-3 छेला जेके कुहनि था, असां उन्हनि सां ॻाल्हायूं। पोइ खणी माना कि 2 रुपया घटि बि माना कि बचति थिए। पर हो इहो हूंदो त हो होलसेल जा ख़बर आहे बाबा असांखे हिन जा डेली 2-3 छेला कुहे थो, हिन जो माना कमु हले थो। उहो असांखे हथो हथु कैश पैसा ॾेई असांजो माल बि खणी वेंदो ऐं माना सॼो होलसेल में माना असांजो माल हू खणी सघे थो। ईअं रेगुलर में वापारु ईअं माण्हू करे सघे थो। हाणे अचूं था उज़ई जे माल लाइ। उज़ई जो जेको माल हूंदो आहे उहो के वापारी चवंदा आहिनि बाबा साल अॻु में तव्हां वठी छॾियो, के चवंदा आहिनि 6 महीना अॻु में वठी छॾियो, के चवंदा आहिनि 3 महीना अॻु में वठी छॾियो। उहो हर वापारी जो पंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे। ईअं ई तव्हांजो पंहिंजो तजुर्बो आहे,
मां जेको तव्हांखे सजेस्ट कंदुमि बाबा 6 महीना अॻु तव्हां छिलो वठो, ठीकु आहे, उनखे पाण वटि तव्हां बीहारियो, ठीकु आहे, उनखे साॻिए तरीक़े सां उनजी लिखत कयो, तव्हां रिसर्च कयो त बाबा हिनखे यूट्यूब अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे, बाबा हिनखे कीअं हिन जो वेट वधाइजे, कीअं हिनखे मतिलबु की कहिड़ी खुराक ॾिजे जिन सां हिन जो वेट वधे त जीअं असांखे ईद महिल असांखे सुठो नफ़ो ॾेई वञे, सही आहे। उहो तव्हांजो पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां इहो वेरी थो करे। जेका वापारियुनि जे मुताबिक़ जेका हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾेई जेका ॻाल्हि सम्झाई वई आहे उहा इहा आहे त मिसाल जेको छिलो असां वठूं था 15,000 में असां वठूं था, ठीकु आहे, उन ते असां जेको आहे 18,000 ख़र्चु कयूं था मथे, उहो असांखे वञी पवंदो 33,000 में। उहो 33,000 वारो जेको छिलो आहे उहो ईद में जेकॾहिं मंडी सुठी आहे, छो त ॾिसो न सॼी ॻाल्हि हूंदी आहे जेको आहे मंडी जी, मंडी कहिड़ी, कराची जी मंडी। जेकॾहिं कराची जी मंडी में दम आहे त हर हंधि माल जो अघु थींदो, जेकॾहिं कराची जी मंडी में दम न आहे उहो किथे बि अघु कोन थींदो। जेकॾहिं असां कराची में मंडी सुठी आहे मिसाल, त उहो जेको असांखे 33,000 में छिलो पियो उहो उते उन मंडी में 50 ताईं बि सेल थी सघे थो। तव्हां जेकॾहिं चाहियो त तव्हां माल कराची खणी वञी विकिणो त बि सही आहे, पर मां तव्हांखे इहो सजेस्ट कंदुमि त दोस्तो ॾिसो, तव्हां छा कयो, उते ई तव्हां भली तौर ते या ॿिए कंहिं हिसाब किताब सां जीअं तव्हांखे मतिलबु की तव्हां इहे ज़हन में तव्हांजो मुतमिन थिए जंहिं ॻाल्हि में, तव्हां वापारियुनि सां ॻाल्हायो जेके माल खणी था वञनि। तव्हां ॿ रुपया माना की घटि नफ़े में बि मिसाल हूअं जेको असां जेको 50 में छिलो विकामे उहो 40 में खपाए, हुनखे असां जो असां 33 में पियो 40 में खपे 7,000 त असांखे हूअं बि बची विया न, त उहो असां हुनखे ॾियूं त हो भली वञी कराची खपाए। छो त इन सां असांखे इहो थींदो त जेको ॾिसो न हिकिड़ो माण्हू हूंदो न उहो सभु कमु न करे सघंदो। जेकॾहिं असां होॾे वेंदासीं हेॾे कमु त माना मुंझी पवंदासीं, पोइ थकिजी पवंदासीं, ऐं असां पोइ कम में फ्लॉप, असांजो कमु फ्लॉप थी वेंदो, फेल थी वेंदासीं, पोइ चवंदासीं बाबा इहो कम में हीअं मसइलो थियो, हीअं मसइलो थियो। इन करे बचति सुठी थिए थी, भले पोइ अॻिलियो वञी भला 2 रुपया कमाए, पर असां पंहिंजो माना की रिलैक्स रहूं, माण्हू पाण खे रिलैक्स रखे, घणी तकलीफ़ में पाण खे माण्हू न विझे त बहितरु आहे। हे हिकु सुठो हिकु बहितरीनु कारोबार आहे। अॼुकल्ह जेको आहे अॼुकल्ह जे दौर में मां ॾिसी रहियो आहियां त काफ़ी असांजा जेके नौजवान आहिनि, पढ़ियल लिखियल नौजवान इन कम जी तरफ़ जेको आहे आहिनि अट्रैक्ट थिया आहिनि, ऐं हीअ जेको आहे हिकु ज़बरदस्त कारोबार आहे। इंशाअल्लाह ताला तव्हां करे ॾिसंदो त तव्हांखे हिन में फ़ाइदो पहुचंदो। बाक़ी तजुर्बो ॿियनि कारोबारनि जी जे वांगुरु हिन में बि मस्तु आहे, तजुर्बो तव्हांजो जेको आहे लाज़मी आहे। ऐं उन खां अलावा जेसि ताईं ॻाल्हि कजे थी मैनेजमेंट जी, त मैनेजमेंट 12 हिन ते ॿकरनि ते हिकिड़ो माण्हू जेको आहे मुलाज़िम लाज़मी आहे। हाणे तव्हां चवंदो बाबा जेको गांव माल आहे या मायो माल आहे उन में एतिरो न, बाबा उहो वॾो माल आहे, हीउ नंढो माल आहे, हिन में फ़र्क़ु आहे। 12 माण्हुनि हिन ते ॿकरनि ते हिकिड़ो जेको आहे मज़ूर लाज़मी आहे तव्हांजो। उहो तव्हां पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां उन ॾिसो त भई केतिरी हिन में पघार हले थी हिन जी, उहो तव्हांखे ॾियणो आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हांजो कमु हली थो वञे ऐं तव्हांखे थी सघे त मां तव्हांखे इहो सजेस्ट कंदुसि त ॿनी भले मकादे ते खणो, या जेकॾहिं अथव पंहिंजा पैसा त पंहिंजी वठो, पंहिंजो जेको आहे जेको खुराक आहे हुनजी उहो उनजी पाण पैदावार जो। छो त उन सां वॾा हिकिड़ा तमामु बहितरीनु फ़ाइदा आहिनि। छो त जेका पोयां असां खुराक वठूं असांखे ठॻिजी बि सघिजे थी, ऐं असांखे जेका पाण पोखींदासीं उहा घटि में पवंदी। सो हे ई मुंहिंजी इहो वीडियो अगरि पसंदि आहे त लाइक कयो, कमेंट पंहिंजी राह का ज़रूरु कयो, ऐं अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो, ऐं बेल आइकन खे दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अस्सलाम वालेकुम।